नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे श्रीलंका का खबर ॾींदा हलूं त कोलंबो श्रीलंका जो अॻूणो कप्तान ऐं स्टार बैट्समैन कुमार संगाकारा MCC जे पहिरें गैर बरतानवी सदर बणिजी वियो। श्रीलंका जो अॻूणो कप्तान कुमार संगाकारा अक्टूबर में क्रिकेट कानून ठाहींदड़ बाडी मिरली ब्यून क्रिकेट क्लब जो सदर जो उहिदो संभालियो। इहो एज़ाज़ हासिल कंदड़ पहिरियों गैर बरतानवी आहे। कुमार संगाकारा खे 2012 में MCC जी ताहयात एज़ाज़ मेंबरशिप ॾिनी वई हुई। हू MCC जी आलमी क्रिकेट कमेटी जो बि हिसो आहे। हाणे हू पहिरीं अक्टूबर 2019 खां सेप्टेम्बर 2020 ताईं 1 साल लाइ MCC जी सदारत संभालींदो। 41 वरह जे संगाकारा 134 टेस्ट, 404 वनडे ऐं 56 T20 मैचनि में श्रीलंका जी नुमाइंदगी कई आहे। वकालत जी डिग्री रखंदड़ संगाकारा जो चवणु आहे त MCC जी सदारत लाइ अहले करार ॾियणु संदसि ऐं श्रीलंका लाइ फ़ख्र जी जोगी ॻाल्हि आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।